ओम शांति। अजय मेरी तारीख है 4/9/2024। बेटा मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां बेहद जे बाप वटि आया आहियो त विकारी सां निर्विकारी ठहिणु। असां बेहद जे बाप वटि आया आहियूं विकारी खां निर्विकारी ठहिणु। इन करे तव्हां में कोई बि भूत न हुजणो खपे। कृष्णा बाप हाणे तव्हांखे अहिड़ी कहिड़ी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि जो सॼे कल्प में न पढ़ाइबी आहे। उत्तरा नई राजधानी स्थापना करण जी पढ़ाई, मनुष्य खे राजाई पद ॾियण जी पढ़ाई हिन समय सुप्रीम बाप टीचर ठही करे पढ़ाईंदा आहिनि। इहा नई पढ़ाई सॼे कल्प में न पढ़ाइबी आहे। इन पढ़ाई से सत्य की राजधानी स्थापना थी। इन पढ़ाई सां सत्य की राजधानी स्थापना थिए थी। ओम शांति। ये त ॿार ॼाणंदा आहिनि असां आत्मायूं आहियूं न कि शरीर। इन्हनि खे चइबो आहे देही अभिमान। मनुष्य जहिड़ी देह अभिमानी आहिनि, मनुष्य सभु देह अभिमानी आहिनि। ये पापात्माउनि जी दुनिया अथवा विकारी दुनिया आहे। रावण राज्य आहिनि, सत्युग पास्ट थी वियो, हुते सभु निर्विकारी रहंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि असां पवित्र देवी देवता हुयासीं, 84 जन्मनि खां पोइ पतित ठहिया आहियूं। ॿार ॼाणंदा आहिनि कि असां पवित्र देवी देवता हुयासीं, पोइ 84 जन्मनि खां पोइ असां पतित ठहिया आहियूं। सभु त 84 जन्म न वठंदा न, भारतवासी ही देवी देवता हुया जंहिं 82, 83, 84 जन्म वरिता। उहो ई पतित ठहिया आहिनि। ॾिसो ॿिए कंहिंखे ॿियो कोई न सॾु कंदो पतित, ॿियो कोई धर्म थोरी सॾु कंदो। असां भारतवासी ई सॾु कंदा आहियूं छोकी असां ई पवित्र हुयासीं न। बाक़ी जो माण्हू द्वापर में आया उहो त पतित दुनिया में ई आया न। असां पावन दुनिया में हुयासीं त 84 जन्म पोइ असां पतित ठहिया आहियूं। सभु त 84 जन्म न वठंदा आहिनि न, कोई केतिरा कोई केतिरा, उहे ई पतित थी विया आहिनि। भारत ई विनाशी खंड हुयो न। जॾहिं भारत में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो तॾहिं हिनखे नई दुनिया नयो भारत चइबो आहे। हाणे इहा आहे पुराणी दुनिया, पुराणो भारत। उहो त संपूर्ण निर्विकारी आया हो, कोई विकार ई न हुयो। उहो देवताऊं ई 84 जन्म वठी हाणे पतित थी विया आहिनि। काम जो भूत, क्रोध जो भूत, लोभ जो भूत, ये सभु कड़ा भूत आहिनि। इन्हनि में मुख्य आहे देह अभिमान जो भूत। रावण जो राज्य आहे। ये रावण आहे भारत जो अधकल्प जो दुश्मन। जॾहिं मनुष्य मनुष्य में पंज विकार प्रवेश कंदा आहिनि तॾहिं खां रावण राज्य शुरू थींदो आहे। बाबा चवनि था हिन देवताउनि में इहे भूत न हुया जॾहिं सत्य त्रेता में हुया। पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे हिननि जी आत्मा बि विकारनि में अची वई। तव्हां ॼाणंदा आहियो असां जॾहिं देवी देवता हुयासीं त असां में कोई बि विकारी भूत न हुयो। तव्हां ॼाणंदा आहियो सत्य त्रेता खे चइबो आहे राम राज्य, द्वापर कलयुग खे चइबो आहे रावण राज्य। हिते हर हिकु नर नारी में विकार आहिनि, 5 विकार आहिनि। द्वापर खां कलयुग ताईं 5 विकार हलंदा आहिनि। हाणे तव्हां पुरुषोत्तम संगम युग ते वेठा आहियो, बेहद जे बाप वटि आया आहियो। असां हाणे बेहद जे बाप वटि आया आहियूं। छो आया आहियूं? बाबा खां वरसो वठणु, विकारी खां निर्विकारी ठहिण लाइ। निर्विकारी ठही अगरि कोई विकार में किरंदो आहे त बाबा लिखंदा आहिनि तव्हां त कारो मुंहुं करे छॾियो, हाणे गोरो मुंहुं थियणु मुश्किल आहे। 5 मंज़िल सां किरण जीअं आहे। अगरि बाबा जो ठहिण खां पोइ अगरि कोई विकार में वेंदो आहे त इहे चए 5 मंज़िल खां किरण जहिड़ो आहे। हड्डियूं टुटी वेंदियूं आहिनि। गीता में बि आहे भगवान वाच्य काम शत्रु। भारत जो वास्तविक धर्म शास्त्र आहे गीता।
हर हिकु धर्म जो हिकु शास्त्र आहे। भारतवासियुनि जा त ढेर शास्त्र आहिनि। उन्हनि खे चइबो आहे भक्ति। नई दुनिया सुख प्रदान गोल्डन एज। हा, हुते कोई लड़ाई झगड़ो न हुयो, वॾी आयु हुई न, एवर हेल्दी वेल्दी हुयासीं। हुते असां एवर हेल्दी वेल्दी हुयासीं। तव्हांखे स्मृति आई, असां देवता ॾाढा सुखी हुयासीं। हुते अकाले मृत्यु न हूंदी आहे, काल जो डर बि न रहंदो आहे। हुते त हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु रहंदी आहे। नर्क में हैप्पीनेस हूंदी न आहे। कुझु न कुझु शरीर जो रोग लॻल ई रहंदो। हीअ आहे ही अपार दुखनि जी दुनिया, उहा आहे अपार सुखनि जी दुनिया। हीअ आहे ही अपार दुखनि जी दुनिया, उहा आहे अपार सुखनि जी दुनिया। बेहद जो बाप दुखनि जी दुनिया थोरी रचंदो। बाबा त सुख जी दुनिया रचई। पोइ रावण राज्य आयो त हुन सां दुख अशांति मिली। सत्युग सुखधाम, कलयुग दुखधाम। विकार में वञण पोयां हिक ॿिए खे काम कटारी हलाइण। मनुष्य चवंदा आहिनि हीअ त भॻवान जी रचना आहे, परंतु न, भॻवान जी रचना न आहे। हीअ त रावण जी रचना आहे दुनिया में। भॻवान त स्वर्ग रचई न, हुते काम कटारी हूंदी न आहे। ईअं न दुख सुख भॻवानु ॾींदो आहे। अरे भॻवानु बेहद जो बाप ॿारनि खे दुख कीअं ॾींदो? भॻवानु बेहद जो बाप ॿारनि खे दुख कीअं ॾींदो ॿुधायो? उहो त चई ॾींदा आहिनि मां सुख जो वरसो ॾींदो आहे। पोइ अधु कलाक खां पोइ रावण श्रापित करे ॾींदो आहे। सत्युग में त अथाह सुख हुया न, सत्युग में त अथाह सुख हुया। मालामाल हुयासीं न। हिकु ई सोमनाथ जे मंदर में केतिरा हीरा जवाहरात हुया। भारत केतिरो सॉल्वेंट हुयो, हाणे त ॾिसो इनसॉल्वेंट थी वियो आहे। सत्युग में 100% सॉल्वेंट, कलयुग में 100% इनसॉल्वेंट। ये खेल जीअं ठहियल ई आहे न, सॉल्वेंट सां इनसॉल्वेंट थियणु। हाणे इहा आयरन एज खाद पंहिंजे पंहिंजे बिल्कुलु ई तमो प्रधान थी विया आहिनि। केतिरो दुख आहे। हिते एरोप्लेन आदि बि 100 वर्ष में ठहिया आहिनि। इनखे चइबो आहे माया जो पॉम्प। त मनुष्य सम्झंदा आहिनि साइंस त स्वर्ग ठाहे छॾियो अथई, परंतु इहे रावण जो स्वर्ग आहे। कलयुग में माया जो पॉम्प ॾिसंदा आहियूं। ॾिसो तव्हांजे वटि मुश्किल ईंदी। कलयुग में माया जो पॉम्प ॾिसी असां वटि मुश्किल ईंदा आहिनि। सम्झंदा आहिनि असां वटि त महल मोटर आदियूं आहिनि। बाप चवंदा आहिनि स्वर्ग त सत्युग खे चइबो आहे। हुते त सभिनि जा विमान हूंदा। हाणे इन लक्ष्मी नारायण जो राज्य थोरी आहे। हाणे कलयुग खां पोइ हिननि जो राज्य अचिणो आहे। पहिरियों भारत ॾाढो नंढो हुयो। नई दुनिया हूंदी हुई न, 9 लख देवता हुया, देवी देवता हुया। बसि सिर्फ़ु पूरी दुनिया में असां 9 लख हूंदासीं। केॾो शांती हूंदी, केॾो सुख हूंदो, केॾी प्योरिटी हूंदी। हाणे कलयुग खां पोइ त हिननि जो राज्य अचिणो ई आहे। हुन में सिर्फ़ु शुरू में बसि 9 लख हूंदा, पोइ वृद्धि थींदी वेंदी। सॼी सृष्टि वृद्धि पाईंदी आहे। पहिरियों सिर्फ़ु देवी देवता हुया त बेहद जो बाप पूरी वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी वेही असांखे सम्झाईंदा आहिनि। बाप बग़ैर ॿियो कोई बतलाए न सघे। उन्हनि खे चइबो आहे नॉलेजफुल गॉड फादर। सभी आत्माउनि जो बाबा आहिनि। बाबा असां सभिनि आत्माउनि जो बाप आहिनि। बाबा टीचर ठही करे असांखे केॾो कुझु ज्ञान ॾींदो आहे न। वर्ल्ड फादर आहे, नॉलेजफुल गॉड फादर। आत्माऊं सभु भाउ आहिनि, पोइ भाउ भेण ठहींदियूं आहिनि। त असां बि हिकु प्रजापिता ब्रह्मा जे एडॉप्टेड चिल्ड्रन आहियूं। असां वैसे त आत्मा सभु भाउ आहियूं, लेकिन असां एडॉप्टेड चिल्ड्रन, भाउ भेण आहियूं। हिकु माउ पीउ जी संतान आहियूं।
त बाबा असांखे चवनि था कि पोइ भाउ भेण ठहींदियूं आहिनि। तव्हां सभु त हिकु प्रजापिता ब्रह्मा जा एडॉप्टेड चिल्ड्रन आहियो, सभी आत्मायूं उन्हनि जी संतान त आहिनि। उनखे चइबो आहे परम पिता परमात्मा, उनजो नालो शिव आहे। बसि बाप सम्झाईंदा आहिनि कि मुंहिंजो त हिकु ई नाम आहे। पोइ भक्ति मार्ग में मनुष्य ॾाढा मंदर आदि ठाहिया आहिनि, त ॾाढा नाम थी विया आहिनि। बाबा जी विशेषता कर्तव्यनि जे हिसाब सां ॾाढा नाम रखी छॾिया अथनि। जे हिकु ई माण्हू माउ बि आहे, पीउ बि आहे, डॉक्टर बि आहे, फलानो फलानो बि आहे न। ऐं हर हिकु माण्हू हुनखे हर हिकु अलॻि अलॻि नाम सां सॾु कंदा आहिनि। भक्ति जी सामग्री केतिरी ढेर। घर में ई ॾिसो, हिकु ॿार खे कोई छा चईंदो, कोई छा चईंदो। भक्ति मार्ग में मनुष्य ॾाढा मंदर आदि ठाहींदा आहिनि, त ॾाढा नाम रखी छॾींदा आहिनि। भक्ति मार्ग जी सामग्री त ढेर आहे। उन्हनि खे पढ़ाई न चईंदासीं। उन्हनि में एम ऑब्जेक्ट कुझु न आहे ई हेठि उतरण जे लाइ। हेठि उतरंदे उतरंदे तमो प्रधान थी वेंदा आहिनि, पोइ सतो प्रधान ठहिणो आहे सभिनि खे। तव्हां सतो प्रधान ठही करे स्वर्ग में ईंदव, बाक़ी सभु सतो प्रधान ठही करे शांति धाम में वेही रहिया आहिनि। स्वर्ग में ईंदासीं, बाक़ी सभु शांति धाम। इहा सुठी रीति यादि करो। बाबा चईंदा आहिनि तव्हां असांखे सॾु करायो आहे। बाबा असां पतितनि खे पावन ठाहियो, त हाणे मां सॼी दुनिया खे पावन ठाहिणु आयो आहियां। मनुष्य सम्झंदा आहिनि गंगा सनानु करण सां पावन ठही वेंदासीं। गंगा खे पतित पावनी सम्झंदा आहिनि। कुएं सां पानी निकितो, उनखे बि गंगा जो पाणी सम्झी सनानु कंदा आहिनि। गुप्त गंगा सम्झंदा आहिनि। तीर्थ यात्राउनि ते कोई पहाड़ी ते वेंदो, उनखे बि गुप्त गंगा चईंदा। इनखे चइबो आहे कूड़। इनखे चइबो आहे कूड़। गॉड इज ट्रुथ चइबो आहे न। बाक़ी रावण राज्य में सभु कूड़ ॻाल्हाइण वारा आहिनि। गॉड फादर ई सचखंड स्थापना कंदा आहिनि, हुते कूड़ जी ॻाल्हि न हूंदी आहे। देवताउनि खे भोग बि शुद्ध लॻाईंदा। गॉड फादर ई सचखंड जी स्थापना कंदा आहिनि, हुते कूड़ जी ॻाल्हि न हूंदी आहे। देवताउनि खे भोग बि शुद्ध लॻाईंदा आहिनि। हाणे त आहे ई आसुरी राज्य, सत त्रेता में आहे ईश्वरीय राज्य जो हाणे स्थापना थिए थो। ईश्वरी अची करे सभिनि खे पावन ठाहींदा आहिनि। देवताउनि में कोई विकार हूंदो न। देवी देवताउनि में कोई विकार हूंदो न आहे। यथा राजा रानी तथा प्रजा सभु पवित्र रहींदा। यथा राजा रानी तथा प्रजा सभु पवित्र रहंदा आहिनि। हिते त आहिनि सभु पापी, कामी, क्रोधी। नई दुनिया के स्वर्ग ऐं हिन खे नर्क चइबो आहे। नर्क के स्वर्ग बाप जे सवाइ कोई ठाहे न सघे। हिते सभु नर्कवासी पतित आहिनि। सत्युग आहे पावन। हिते ईअं न चईंदासीं कि पतित खां पावन ठाहिण लाइ सनानु करणु था। हुते ईअं न चईंदा। ये वैराइटी मनुष्य सृष्टि झाड़ आहे न। बीज रूप आहे भॻवान। उहो ई रचना रचंदा आहिनि। पहिरियों रचंदा आहिनि देवी देवताउनि खे। बाबा पहिरियों रचंदा आहिनि देवी देवताउनि खे। पोइ वृद्धि खे पाईंदे पाईंदे एतिरा ढेर धर्म थी वेंदा। बाबा शुद्ध वरसो त सभिनि खे ॾींदा आहिनि न। बाबा चईंदा आहिनि न, मां त उन्हनि खे बि वरसो ॾींदी। पहिरियों हिकु धर्म हिकु राज्य हुयो। सुख ई सुख। मनुष्य चाहींदा आहिनि विश्व में शांति थिए। उहो हाणे त स्थापना करो था न, बाक़ी सभु ख़तमु थी वेंदा। बाक़ी थोरा रहंदा। ही चक्र फिरंदो रहंदो आहे। हाणे आहे कलयुग जो अंत, सतयुग जो आदि जो पुरुषोत्तम संगम। हिनखे चइबो आहे कल्याणकारी पुरुषोत्तम संगम युग। कलयुग खां पोइ सतयुग स्थापना थिए थो। तव्हां संगम ते पढ़ंदा आहियो, हिन करे फल सतयुग में मिलंदो। हिते जेतिरो पवित्र ठहींदव पढ़ंदव ओतिरो उच्च पद पाईंदव।
अहिड़ी पढ़ाई काथे न हूंदी। तव्हांखे हिन पढ़ाई जो सुख तव्हां संगम ते पढ़ंदा आहियो, इन करे फल असांखे सत्युग में मिलंदो आहे। बाबा चवनि था तव्हांखे हिन पढ़ाई जो सुख नई दुनिया में मिलंदो। अगरि कोई बि भूत हूंदो त हिकु त सज़ा खाइणी पवंदी, ॿियो असांजो पद बि कमु थी वेंदो। जो संपूर्ण ठही करे ॿियनि खे पढ़ाईंदा त ऊच पद बि पाईंदा। केतिरा सेंटर्स आहिनि, लाखों सेंटर्स थी वेंदा। सॼे विश्व में सेंटर्स खुली वेंदा। पाप आत्माउनि खां पुण्य आत्मा ठहिणो ई आहे न। तव्हां वटि एम ऑब्जेक्ट बि आहे। पढ़ाइण वारो हिकु शिव बाबा आहे, उहो ज्ञान सागर, सुख जो सागर। बाप ई अची करे पढ़ाईंदा आहिनि। इहा न पढ़ाईंदा आहिनि, ब्रह्मा बाबा न पढ़ाईंदा आहिनि, इन्हनि द्वारा उहो पढ़ाईंदा आहिनि। इनखे गोया भॻवान जो रथ चईंदासीं, भाग्यशाली रथ। तव्हांखे केतिरो पदमा पदम भाग्यशाली बाबा असांखे ठाहींदा आहिनि, तव्हांखे केॾो पदमा पदम भाग्यशाली ठाहींदा आहिनि। त तव्हां ॾाढनि खे साहूकार ठाहींदा, त तव्हां ॾाढो साहूकार ठाहींदा आहियो। बाबा असांखे ॾाढो पदमा पदम भाग्यशाली ठाहींदा आहिनि। असां ॾाढो साहूकार ठाहींदा आहियूं, कॾहिं बि बीमार न पवंदा आहियूं। बाबा जी सतुग जे लाइ चवनि था, हिते त असांखे बीमारी थींदी छो, श्री करम बुक चुप करिणो आहे। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु मिली वेंदो। हिते धन आहे परंतु बीमारी आदियूं आहिनि, उहा हैप्पीनेस रही न सघी। कुझु न कुझु दुख रहंदो ई आहे। उनजो त नाम ई आहे सुखधाम, स्वर्ग आहे, पैराडाइज न। इहे अहिड़ी मुरलियूं बि असां रोज़ बार बार पढ़ंदा रहूं। विच में मुरली खणी ॿ लाइन पढ़ंदा रहूं। इन लक्ष्मी नारायण खे राज्य कीअं ॾिनो, ये कोई बि न ॼाणंदा आहिनि। ये भारत में रहंदा हुया, विश्व जा मालिक हुया। कोई पार्टीशन आदि हुयो ई न। हाणे त केतिरा पार्टीशन आहे। रावण राज्य आहे, केतिरा टुकड़ा थी वेंदा आहिनि, लड़ंदे रहंदा आहिनि। हुते त सॼे भारत में न देवी देवताउनि जो राज्य हुयो, पूरे भारत में। बाबा तो चईंदा न श्री भारत ई हूंदो चइण में, पूरे विश्व जा मालिक हूंदासीं, लेकिन इहा जीवन त भारत में ई हूंदो न बसि। त बाबा चईंदा आहिनि कि विश्व जा मालिक हुया, कोई पार्टीशन आदि न हुयो। हाणे त केतिरो पार्टीशन आहे। रावण राज्य केतिरा टुकड़ा थी वेंदा आहिनि, लड़ंदा रहंदा आहिनि। हुते त सॼे भारत में न देवी देवताउनि जो राज्य हूंदो। हुते वज़ीर आदि जी बि दरगाह न रहंदी। श्री राजा रानी एॾा समझदार हूंदा न। हिते त वज़ीर ॾिसो केतिरा आहिनि, छो जो बेअकल आहिनि त वज़ीर बि अहिड़ा ई तमोप्रधान पतित आहिनि। पतितनि खे पतित मिलियो, कर लंबा हथ। कंगाल ठहींदा वेंदा आहिनि, कर्ज़ो उठाईंदा रहंदा आहिनि। सतयुग में त अनाज फल आदि ॾाढो स्वादिष्ट हूंदो। तव्हां हुते वञी करे सभु अनुभव करे ईंदा आहियो न। सूक्ष्म वतन में बि वेंदा आहियो त स्वर्ग में बि वेंदा आहियो। बाप चईंदा आहिनि सृष्टि चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। पहिरियों भारत में हिकु ई देवी देवता धर्म हुयो, ॿियो कोई धर्म हुयो ई न। पोइ द्वापर में रावण राज्य शुरू थियो। हाणे आहे विकारी दुनिया। पोइ तव्हां पवित्र ठही निर्विकारी देवता ठही वेंदा आहियो। ये स्कूल आहे न भॻवान वाच्य। मां तव्हां ॿारनि खे राजयोग सिखलाईंदमि। विकारी दुनिया, पोइ पवित्र ठही निर्विकारी देवता ठहींदा आहिनि। ये स्कूल आहे भॻवान वाच्य। मां तव्हां ॿारनि खे राजयोग सिखलाईंदो आहियां। तव्हां भविष्य में हीअ ठहींदव।
राजे जी पढ़ाई ॿियो काथे न मिलंदी आहे न। राजे जी पढ़ाई सां की ॿियो काथे बि कोई बि पढ़ाई बि न सघंदो आहे, मिलंदी बि न आहे। बाप ई अची करे नई दुनिया जी राजधानी जे लाइ असांखे पढ़ाईंदा आहिनि, महाराज महारानी ठहिण लाइ पढ़ाईंदा आहिनि। बाप ई पढ़ाए करे असांखे नई दुनिया जी राजधानी ॾींदा आहिनि। सुप्रीम फादर, सुप्रीम सतगुरु हिकु शिव बाबा ई आहे। बाबा माना ज़रूरु वरसो मिलणो आहे न, भॻवानु ज़रूरु स्वर्ग जो ई वरसो ॾींदो। रावण जेके हर वर्ष जलाईंदा आहिनि, इहा आहे भारत जो नंबर 1 दुश्मन। रावण कीअं असुर ठाहे छॾियो अथई, इन जो राज्य 2500 वर्ष हलंदो आहे। तव्हांखे बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे सुखधाम जो मालिक ठाहींदो आहे, रावण तव्हांखे दुखधाम में वठी ईंदो आहे। तव्हांजी आयु बि घटि थी वेंदी आहे, असांजी आयु बि घटि थी वेंदी आहे। अचानक अकाले मृत्यु थी वेंदी आहे, अनेक बीमारियूं थी वेंदियूं आहिनि न। हुते अहिड़ी कोई ॻाल्हि हूंदी न आहे। नाम या स्वर्ग, हाणे पंहिंजे खे हिंदू कहलाईंदा आहिनि, सभु पंहिंजे खे हाणे हिंदू कहलाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि छो जी हुन धर्म जे नियम मर्यादनि खे पालन नथा करनि, छो जी पते थी आहिनि त देवता कहलाइण लाइक़ु न रहिया। बाप हिन रथ द्वारा वेही सम्झाईंदा आहिनि, इन्हनि जी बाजू में अची करे वेहींदा आहिनि तव्हांखे पढ़ाइनि। त इहे बि पढ़ंदा आहिनि, ब्रह्मा बाबा बि पढ़ंदा आहिनि। इहे सभु असां सभु स्टूडेंट आहियूं, हिकु बाप ई टीचर आहे न। हाणे बाप पढ़ाईंदा आहिनि, पोइ अची करे 5000 वर्ष खां पोइ वरी अची करे पढ़ाईंदा। इहे ज्ञान आहे, इहे पढ़ाई पोइ गुम थी वेंदी आहे। पढ़ी करे देवता ठही विया, पोइ 2500 वर्ष असां सुख जो वरसो असां वटि हूंदो। पोइ दुखधाम जो रावण जो श्राप, हाणे भारत ॾाढो दुखी आहे, इहे दुखधाम पुकारदा बि आहिनि, हे पतित पावन अची करे पावन ठाहियो। हाणे तव्हां में बि कोई बि विकार न हुजे, हाणे तव्हां में कोई बि विकार न हुजणो खपे। परंतु अॼुकल्ह जी बीमारी कोई जल्दी थोरी निकिरंदी आहे। बाबा चवनि था हाणे तव्हां में कोई विकार न हुजणो खपे, परंतु अॼुकल्ह जी बीमारी कोई जल्दी थोरी निकिरंदी आहे। हुन पढ़ाई में बि जो सुठी रीति न पढ़ंदा उहो फेल थी वेंदा। जो पास विद ऑनर्स थींदा आहिनि उहो स्कॉलरशिप वठंदा आहिनि, जो पास विद ऑनर्स थींदा आहिनि उहे स्कॉलरशिप वठंदा आहिनि। तव्हां में बि जो सुठी रीति पवित्र ठही ॿियनि खे बि ठाहींदा त इहे प्राइज़ वठंदा आहिनि। माला हूंदी आहे 8 जी, उहो आहिनि पास विद ऑनर्स। पोइ 108 जी माला हूंदी आहे, उहा माला बि सिमर बि आहे न। 108 में 8 बि अची, 16,108 में 16,000 और 108 वारा बि अची। माला बि सिमर बि आहे न। मनुष्य हिन जो रहस्य थोरी सम्झंदा आहिनि, मनुष्य हिन जो रहस्य थोरी सम्झंदा आहिनि, पर बाबा असांखे सम्झाईंदा आहिनि। 16,108 जी माला, 108 16,108 जी माला जेकी हूंदी आहे उहा सत्य त्रेता खे मिलाए करे जो एॾा प्रिंसेस हूंदा न उन्हनि जी माला हूंदी आहे। मनुष्य हिन जो रहस्य थोरी सम्झाइनि। माला जे मथां फूल पोइ हूंदो आहे डबल दाणो मेरू। स्त्री ऐं पुरुष ॿई पवित्र ठाहींदा आहिनि। इहे पवित्र हुया न, स्वर्गवासी कहलाईंदा हुया। हाणे आत्मा पोइ पुनर्जन्म वठी वठी हाणे पतित थी वई आहे। पोइ हितां खां पवित्र ठही पोइ पावन दुनिया में ईंदासीं। पहिरियों हितां पवित्र ठही मथे हलंदासीं, पोइ पावन दुनिया में ईंदासीं।
वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी ही आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी ही आहे। विकारी राजाऊं निर्विकारी राजाउनि जे मंदिर आदि ठाहे करे उन्हनि खे पूॼदा आहिनि। उहो ई पोइ पूज्य खां पुजारी ठहे। विकारी राजाऊं निर्विकारी राजाउनि जे मंदिर आदि ठाहे करे उन्हनि खे पूॼदा आहिनि। उहे ई पोइ पूज्य खां पुजारी बि ठहंदा आहिनि। विकारी ठहण सां पोइ लाइट जो ताज बि न रहंदो। विकारी ठहण सां पोइ लाइट जो ताज बि न रहंदो आहे। इहे खेल ठहियल आहे न। बाबा असांखे चवंदा आहिनि इहे खेल ठहियल आहे। ये बेहद जो वंडरफुल ड्रामा आहे। पहिरियों हिकु ई धर्म हूंदो आहे जंहिंखे राम राज्य चइबो आहे। पोइ ॿिया धर्म ईंदा आहिनि। सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे सो हिकु बाप सम्झाए सघंदा आहिनि। भॻवान त हिकु ई आहे। अच्छा मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार स्वयं भगवान टीचर ठही करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। इन करे सुठी रीति पढ़णो आहे। स्कॉलरशिप वठण लाइ पवित्र ठही करे ॿियनि खे बि पवित्र ठाहिण जी सेवा करणी। नॉलेज स्वयं भगवान टीचर असांखे पढ़ाइनि था। इन करे सुठी रीति पढ़ी करे स्कॉलरशिप वठणो आहे असांखे। वठण लाइ असांखे ख़ुदि बि पवित्र ठही करे ॿियनि खे बि पवित्र ठाहिण जी सेवा करणी आहे। ॿियो आहे अंदर में काम क्रोध लोभ अहंकार आहे। अंदर में काम क्रोध आदि जा जो भूत आहिनि उन्हनि खे कढणो। एम ऑब्जेक्ट खे साम्हूं रखी करे पुरुषार्थ करो। अंदर में जो काम क्रोध आदि जा भूत प्रवेश है। अंदर में जो काम क्रोध विकारनि जा भूत जो प्रवेश आहिनि उन्हनि खे कढणो। एम ऑब्जेक्ट साम्हूं रखी पुरुषार्थ करणो। वरदान माया जी छाया सां निकिरी यादि जी छत्र छाया में रहण वारा बेफिक्र पातशाह जो सदा बाप जी यादि जी छत्र छाया जे हेठां रहंदा आहिनि। उहे स्वयं खे सदा सेफ अनुभव कंदा आहिनि। माया जी छाया सां बचण जो साधन आहे बाप जी छत्र छाया। छत्र छाया में रहण वारा सदा बेफिक्र बादशाह हूंदा आहिनि। अगरि कोई फिक्र आहे त ख़ुशी गुम थी वेंदी। ख़ुशी गुम थी वई कमज़ोर थी आहे त माया जी छाया जो प्रभाव पइजी वेंदो। तो सम्झो माया जी छाया जो प्रभाव पइजी वेंदो। छो कमज़ोरी माया जी आह्वान कंदी आहे। माया जी छाया स्वप्न में बि पइजी वञे त ॾाढा ई परेशान करे ॾींदी आहे। इन करे सदा बाप जी छत्र छाया जे हेठां। अच्छा स्लोगन आहे समझ जे स्क्रू ड्राइव खे अलबेलेपन जे लूज़ स्क्रू सां टाइट करे सदा अलर्ट रहो। समझ जे स्क्रू ड्राइवर सां अलबेलेपन जे लूज़ स्क्रू खे समझ जे स्क्रू ड्राइवर सां अलबेलेपन जे स्क्रू खे अलबेलेपन जे लूज़ स्क्रू खे टाइट करे सदा अलर्ट रहो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।